ॿुधाइजो छा सूरत हाल आहे हींअर हीट स्ट्रोक इलाही ज़्यादा वधी वियो आहे त इन सिलसिले में केतिरा केसिस हींअर अव्हां वटि अचनि था पिया ऐं उहे कहिड़ी नोयत जा हूंदा आहिनि? वालेकुम सलाम जी। पहिरीं तव्हांखे सम्झणु खपे त हीट स्ट्रोक आहे छाजे करे थिए थो। त हिकिड़ो कॉमन मिसाल सम्झणु खपे, हिकिड़ो थर्मोस्टेट हूंदो आहे जेको रेगुलेट कंदो आहे, जेको रेफ्रिजरेटर एसी त केतिरो बि टेम्परेचर हूंदो आहे त हुनखे इहो रेगुलेट कंदो आहे, त ॿाहिरि केतिरो बि हुजे उहो हुनखे मेंटेन कंदो। त जिस्म जे अंदरि बि त इंसान जे दिमाग़ जे अंदरि बि हिकिड़ो अहिड़ो थर्मोस्टेट आहे जंहिंखे हाइपोथैलेमस चवंदा आहियूं। अच्छा। हा जी, उहो रेगुलेट कंदो आहे। उहो छा कंदो आहे, जॾहिं ॿाहिरि वधीक सर्दी हूंदी आहे त हू छा कंदो आहे, उहो मैसेज ॾींदो आहे मसल्स खे। मसल्स वधीक कॉन्ट्रैक्ट कंदा आहिनि, मसल्स जेको हूंदा आहिनि वधीक कॉन्ट्रैक्ट कंदा आहिनि, रिलैक्स कंदा आहिनि, त जीअं हीट वधीक प्रोड्यूस थिए त उन ई मेंटेन कंदो आहे। जीअं वधीक ॿाहिरि गर्मी हूंदी आहे त हू छा कंदो आहे, सिलेवरी ग्लैंड हूंदा आहिनि जेको पघर वारा जेके स्वीट ग्लैंड चवंदा आहिनि, त हुनखे मैसेज ॾींदो आहे त जीअं वधि में वधि हू इवापोरेशन थिए, हीट ॿाहिरि रिलीज़ थिए, जीअं बॉडी जे अंदरि कूलिंग वधीक थिए। ठीकु आहे न, इहो मैकेनिज़म खे छा कंदो आहे, मेंटेन कंदो आहे। हाणे हीट स्ट्रोक छो थींदो आहे, इन जा काज़िस कहिड़ा आहिनि? पहिरीं इहो सम्झणु खपे त थर्मोस्टेट जे जीअं मिसाल मां ॾिनो त हाइपोथैलेमस जेको आहे उहो डिसरेगुलेट थी वेंदो वधीक हीट जे करे। ठीकु आहे न, त जेको अंदरि जो सिस्टम आहे उहो मेंटेन न थींदो आहे, उनजे करे वधीक एवापोरेशन न थी सघंदी आहे, थी करे उहा हीट वधीक लॉस थी वेंदी आहे ऐं एतिरो टाइम वञंदो हीट लॉस थियणु बंदि थी वेंदी आहे। उनजे करे जेको सिस्टम जेकी कंडीशन डेवलप थींदी आहे उनखे चवंदा आहियूं हीट स्ट्रोक। हीट स्ट्रोक ऐं हीट एक्ज़ॉशन खे बि सम्झणु लाज़मी आहे। अच्छा, हिन में फ़र्क़ु आहे? जी बिल्कुलु। माण्हू कंसेप्शन चवंदी आहे त हीट स्ट्रोक जेको आहे न उहो लास्ट स्टेज में अची वेंदो आहे। अच्छा। हुन बिल्कुलु मरीज़ जेको आहे न कोमा में हली वेंदो आहे। अच्छा। ऐं हीट एक्ज़ॉशन में वधीक स्वेटिंग थींदी आहे, या कोमा वारे स्टेज में न ईंदो आहे। त मतिलबु जॾहिं हीट एक्ज़ॉशन थिए उन वक़्तु माण्हू वटि टाइम आहे त उहो पंहिंजे पाण खे थोरो ट्रीट करे ऐं हीट स्ट्रोक खां बचाए। बिल्कुलु। हीट स्ट्रोक जा जेको कॉमन सिम्टम आहिनि असां वटि हाणे जेको जना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर कराची जो ट्रस्टी केयर वॾे में वॾो अस्पताल आहे, ठीकु आहे, हुनमें आम बेसिस ते असां जेको केसिस ईंदा आहिनि उनखे उनजा सिम्टम कहिड़ा आहिनि, आम माण्हू खे जेकॾहिं उहे नज़र अचनि था त उनखे कीअं डील करणु खपे। त जेकॾहिं का मरीज़ हाणे जेको टाइम असांजो मैक्सिमम जेको हीट जो टाइम आहे उहो आहे 10 खां 4 जे विच में, इन में इहा शइ कॉमन हूंदी आहे, त इहा शइ असांखे नोट करणु खपे। त जेको मरीज़ तव्हांखे नज़र अचे हुन में इहे सिम्टम मिलंदा, जेको जंहिंजो छो त हीट स्ट्रोक आहे उहो दिमाग़ खे नर्वस सिस्टम खे डैमेज कंदो। ठीकु आहे न, हीट वधीक हीट त उहो डायरेक्ट सेल इंजरी कंदो आहे दिमाग़ जे अंदरि, त हुनजे करे दिमाग़ जो जेको आहे अल्टर लेवल कॉन्शियसनेस, होश हवास में माण्हू न हूंदो आहे। ठीकु आहे न, वधीक हीट लॉस लॻण जे करे जेको अंदरि ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे, हाइपोटेंशन में मरीज़ हलियो वेंदो आहे, पल्स हुनजी रेस थी वेंदी आहे, जीअं टेकी कार्डिया चवंदा आहियूं, रेस्पिरेटरी रेट बि वधी वेंदो आहे जंहिंखे टेकी पीनिया चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं मरीज़ खे मतली, उल्टी इहा सिम्टम बि नज़र ईंदा आहिनि। त इहो इन टाइप जो जेकॾहिं मरीज़ तव्हां वटि नज़र अचे त हिनखे पाण हीट स्ट्रोक में कंसीडर करे सघूं था। उनखां अलावा कुझु बि सिम्टम ॿिया बि ईंदा आहिनि, जीअं जिस्म ॻाढ़ो थी वेंदो, बाक़ाइदा लाल सुर्ख थी वेंदो, ऐं जिस्म बाक़ाइदा जेका ड्राइनेस नज़र अचंदी आहे चिमड़ी जे स्किन ते, ठीकु आहे न, उहो बि सिम्टम हीट स्ट्रोक जे अंदरि अचंदा।